पर कैसी ताईं बचाईंदे पंहिंजी भेण खे? तोखे हिकु चक्कर न समय बिराचियो अथऊं त दरिया जी कंदीअ ते रहंदे वागुन सां वेर न रख। गोर जेसी ताईं हिन सिसीअ में साहु आहे न त पंहिंजी भेण जी हिफ़ाज़त कंदो रहंदुसि। मूं बि भेनरुनि जा ॿाहिरि मुहाफ़िज़ हूंदा आहिनि। सालार तुंहिंजी भेण खे ज़िंदा कोन छॾींदो, छाकाणि त तुंहिंजी भेण सालार जे बंगले में पेर पातो आहे ऐं हुनजी मिल्कियत में अखियूं विधियूं अथई। गोर जेकॾहिं सालार मुंहिंजी भेण जो वार बि विंगो कयो त परू बि चूड़ियूं नाहिनि पातियूं। वित में रही करे ॻाल्हाईंदो कर परू, वित खां मथे न ॻाल्हाए। सालार खान जी तरफ़ तो अखि बि खई न, मां तोखे गबा गबा करे कावन खे खाराए छॾींदुसि। तो जहिड़ा वाठा न अॻु कुझु करे सघिया आहिनि न वरी हाणे कुझु करे सघंदा। गोर हिकु ॻाल्हि चवां, असां आहियूं अमुन पसंद मां। अगराई न कॾहिं अॻु में कई आहे न वरी कंदासीं, पर जेको गिचीअ में पवंदो आहे न त उनखे कॾहिं बि बख़्श न आहियूं कंदा। समझाए छॾ पंहिंजी भेण खे त नादर खान जी ज़िंदगी मां निकिरी वञे ऐं वॾेरे लाइक़ खान जी मिल्कियत जा ख़्वाब ॾिसण छॾे ॾे, न त तो जीअं इहे असां गिदड़ बबकियूं न ॾींदा आहियूं, अक्कल करे धक हणंदा आहियूं। सम्झा छॾिजां पंहिंजे हिन सालार खान खे। नादर हाणे अकेलो न आहे, हुन सां गॾु परू बि आहे। मरदो सभु मरदो, सालार खान कंहिंखे बि कोन छॾींदो। हा हा वक़्तु आयो त उहो बि ॾिठो वेंदो। चई छॾ पंहिंजे सालार खान खे पाण बि जीए ऐं असांखे बि जीअण ॾे, न त हाणे अहिड़ो तूफ़ान ईंदुई जो इहो सालार खान कख पन थी वेंदुई। अदा तोखे चयमि त रह सघे असांजो लाचार न आहे। विसारे छॾ हिन ॻाल्हि खे बादशाह, वॾेरा वरी बि असांजे लाइ छपर ऐं छांव आहे। गोर न छपर छांव त असां ते उहो गॾु गाॾे वारो आहे न, जंहिं मूंखे पंहिंजी गाॾे ते खणी डॉक्टर वटि वठी हलियो, उते मुंहिंजो इलाज कराई ऐं उतां वापसि वरी मूंखे पंहिंजी घर छॾी। हाणे मूंखे इहो ॿुधाए त चांहि पीती अथई? छॾ चांहि खे था। अरे बाबा उठ त हलूं, चांहि पी अचऊं। हलिया। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।